एक्यूरस दिलो पंहिंजी ज़ात ते एतमाद कंदे अज़ीम नतीजो हासिल करण जो प्लान जोड़ियो आहे, अमल पिणु करे रहिया आहियो। हीअ जेका ज़ोल जी रुजत अची रही आहे, जंहिंमें तव्हांखे ॾिसणो हूंदो त तव्हांजी अहमियत ऐं मौक़िफ़ छा आहे, उनखे कहिड़ीअ तरह अॻियां खणी हलणो आहे। ज़ोल तव्हांखे 28 अक्टूबर ताईं मौक़ियो फराहम करे रहियो आहे। सूरज यूरेनस जी सुठी नज़र पिणु पइजी रही आहे। ॿाहिरि जे मुल्क जो माण्हू तव्हां खां रोमांस घुरी रहियो आहे, तव्हांखे पाण ॾांहुं छिकी रहियो आहे। जेकॾहिं सपोर्ट मौजूदु आहे त तालुकात वधाए सघो। मानवी तौर ते को ॿियो साथी ठही रहियो आहे, हुनजे वेझो पिणु थी वेंदा। ऐं इहो ज़हन में पिणु ज़रूरु रखो त तव्हांजी मौजूदा सूरत हाल इहो चई रही आहे त सॼो वक़्तु रोमांस खे न ॾियो। तव्हां पंहिंजे मक़सदनि में का गड़बड़ करे विझंदा। तव्हां पंहिंजे मक़सदनि ते ध्यानु ॾियो, छो त कंहिं आला ऑफिसर जी हिमायत मिलंदे नज़र अची रही आहे, जेको तव्हांखे बचाए रहियो आहे ऐं जेका तव्हांखे ख़्वाहिश आहे उन ते